पेशे खिदमत आहे एजाज़ मंगीअ जो हिकु ख़ूबसूरत नज़म। हूअ केर हुई। हूअ केर हुई। हूअ जंहिंजो मुजस्मो मुहन जे दड़े जी उन मिटीअ मां जुड़ियो जेका इंतज़ार जी उस में सड़ी सांवरी थी वई। हूअ केर हुई। तारीख़ मुहक़क़न खां तलख़ लहजे में पुछे थी हूअ केर हुई। छा हूअ वेझे वटीअ ते पलियल उहा विश कन्या हुई जंहिंजे लाइ देवदासीअ जो लफ़्ज़ लिखियो वेंदो आहे। छा हूअ हिन देश जे पोएं पिरुहत जी धीउ हुई। छा हूअ पाण हिकु धर्म हुई या हूअ क़दीम दौर जी पहिरीं काल करियल हुई। उहो क़दीम दौर जंहिंमें हर उमावस जी राति जो हिकु शहर आरतीअ जी थालीअ वांगुरु ॿरी पवंदो हो। जॾहिं आरहड़ जो आसमान ठरी पवंदो हो, जॾहिं मूसलाधार मींहं खां पोइ मोरणी मोर जा लुड़क पीअंदी हुई। सिंधु नदी मोहन जे मोड़ तां मुड़ंदे थधा साह खणंदी हुई। तॾहिं हूअ पंहिंजनि ज़ंजीरुनि जी पायल बणाए नचंदी हुई। हूअ केर हुई। छा हूअ देश जे राजा जी लाडली धीउ हुई या हूअ पाण राज राणी हुई। या हूअ हिकु ग़ुलाम हुई। या हूअ इंडस वैलीअ जी पहिरीं फीमेनिस्ट रकासा हुई। शीमा कुरबानीअ जो जनम हुई। हिकु देवी हुई, हिकु देस हुई, हिकु जिस्म हुई। तारीख़ जे मेरे मलमल जो हिकु फाटल साटल वेस हुई। हूअ केर हुई। हूअ केर हुई।